अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स। अॼु असां आया हूँ मॉल, छो त वापसी आहे पाकिस्तान त मुंहिंजो कुझु नंढो पंढो सामान वठिणो आहे। सो आया हूँ मॉल, ॾिसूं था रिकॉर्ड कयां। हे पेर जा आहिनि सिधरा, ॾिसूं था ना घणे जो आहे। हे क्रिसमस जी तयारी ॾिसो था, हे ईदूं केॾी हुन सां मल्हाईंदा आहिनि, जोश ख़रोश सां ऐं पंहिंजे मॉल्स खे बि ईअं ई तयारु कंदा आहिनि। सिधरा ई ओड़ो ई आहे न जहिड़ो पाण होॾे ह्यूस्टन में हलियासीं, अहिड़े टाइप जो हुयो हा न। साम्हूं तव्हां ॾिसो था मैसिस जी आहे। हिननि जी हर माना अमेरिका जे हर शहर में हिननि जो ज़रूरु आहे, जिते रुगो कॉस्मेटिक्स वग़ैरह ऐं ब्रांडेड शयूं हूंदियूं आहिनि। कल ब्लैक फ्राइडे हुयो, इन जे करे कल सेल लॻल हुई। अॼु सेल न आहे, असां सैटरडे ते आया आहियूं, असां बाइकआउट कयो था। ब्लैक फ्राइडे तव्हां शयूं न आहियूं वठणियूं। हिते झूला आहिनि ॿारनि जे लाइ, प्लस जंपिंग वारा। मॉल घुमण लाइ पैसो हुजे, डॉलर्स ख़बर ई कोन थी पए, अचो त तव्हांजे $500-600 $1000 जी ख़बर ई कोन थी पए। हे बूबा टी आहे, मुंहिंजी फेवरेट आहे। हालांकि पाकिस्तान में बि मिले थी, पर मूंखे अमेरिका जी बूबा टी पीअण जे लाइ, ऐं चवंदा आहिनि न त दस्ती आहे त मस्ती आहे। डॉलर्स तव्हां वटि हुजनि, घटि में घटि बि अगरि सुठी शॉपिंग करणी त $1000 त तव्हांजे किसे में हुजे ई हुजे। हुन बग़ैर शॉपिंग करण मतिलबु मज़ो न आहे। जॾहिं बोबा टी तयारु थिए, बोबा टी अजीब अजीब खाधनि जा नाला हूंदा आहिनि न शयुनि जा। ऐं ॾिसो था हे फ्लेवर्स आहिनि, जेको तव्हांखे पसंदि। मूंखे कोकोनट पसंदि आहे, इन जे करे मूं पंहिंजे लाइ कोकोनट वरितो आहे। सो रेडी थिए पियो, लेट्स सी। साम्हूं जिम मर्दनि जो ॾिसो था, हिते मर्द सभु कंदियूं आहिनि एक्सरसाइज, लेडीज़ बि करे पई। मॉल जे अंदरि जिम आहे, पर एॾो ख़ूबसूरत जिम ठहियलु आहे। हिते तव्हांखे ख़बर आहे मर्द या औरतूं ॻाल्हि मड़ी साॻी आहे हिते। हिन जे करे त पोइ असां हाणे वेठा आहियूं, बोबा टी घुराई आहे। सो हाणे बोबा टी पीअंदासीं। हे मुंहिंजी बोबा टी रेडी थी वई आहे। मूंखे
कोकोनट जूं जेतिरियूं बि शयूं आहिनि तमामु घणियूं पसंदि आहिनि, चाहे उहो कोकोनट खाइणु हुजे मतिलबु खोपरो, या हुनजी का ड्रिंक हुजे, या कोई बि फ्लेवर शइ हूंदी आहे कोकोनट जी, मूंखे तमामु घणी पसंदि आहे। सो पाकिस्तान में बि मिले थो हाणे त, पर हिते जो वरी ॻाल्हि ई ॿी आहे। हे ॾिसो था, हिकिड़ो माण्हू वीचारो पंहिंजो ब्लैंकेट ऐं कारपेट थो सेल करे पंहिंजी गाॾी जे मथां रखी करे, छो जो ज़ाहिर आहे हर को दुकानु अफोर्ड नथो करे सघे, इन जे करे जेको आहे हे पंहिंजी गाॾी में थो खपाए। सो एनीवे हर इंसान रोज़गार करे सघे थो जीअं हुनखे वीचारे खे ईज़ी लॻे। असां आया आहियूं रेस्टोरेंट ते मानी खाइण लाइ, बुख लॻी आहे, जिमीज़ ते आया आहियूं, हलाल जिते नज़र अचे थो त पोइ उते पहुची था वञूं। ऑर्डर ॾियूं सघां? ऑर्डर ॾिनो आहे हाणे, मूं त बटर चिकन घुराई आहे, हिकिड़ो पिज़्ज़ा वरितो आहे, छो त हिते हलाल आहे त हिन जे करे पिज़्ज़ा हलाल था वठूं। बाक़ी हाणे बसि एतिरो ई आहे प्लान। हीअ असांजो पिज़्ज़ा अची वियो आहे, बाक़ी जेको ॿियो ऑर्डर ॾिनो आहे उहो अञा न आयो आहे। सो तेसि ताईं पिज़्ज़ा ॿियो बि अची वियो ऑर्डर। सो हे आहे नान ऐं हे आहे मखनी, चिकन मखनी। सो इहो खाऊं था असां। बुख बि लॻी आहे, गरम गरम मानी।